मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 12 सबक 3 पाणीअ जे फुड़नि मंझां रोशनीअ जी विर्छ डिस्पर्शन ऑफ लाइट थ्रू वाटर ड्रॉपलेट्स। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल भलीकार, मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे पाणीअ जे फुड़नि मंझां रोशनीअ जी विर्छ यानी डिस्पर्शन ऑफ लाइट थ्रू वाटर ड्रॉपलेट्स। प्यारा ॿारो, हींअर असीं पंहिंजो टॉपिक जे तरफ़ वधूं था जेको आहे डिस्पर्शन ऑफ लाइट थ्रू वाटर ड्रॉपलेट्स। तो प्यारा ॿारो, हिन टॉपिक खां पहिरीं असीं पढ़ियोसीं डिस्पर्शन ऑफ वाइट लाइट यानी रोशनीअ जो टुटणु, पर उहा रोशनी जेका असां ॾिसी सघूं था यानी विज़िबल लाइट। पर हिते असां जेको आहे त इहो सम्झंदासीं त जेका रोशनी आहे उहा कंहिं बि ड्रॉपलेट्स जेके फुड़ा पाणीअ जा हूंदा आहिनि उन्हनि जे थ्रू कीअं टुटे थी, कीअं डिस्पर्स थिए थी। सो इन प्रोसेस खे ॾिसण जे लाइ असां थोरो पंहिंजे माहौल में नज़र फेराईंदासीं प्यारा ॿारो, त कुदरत जूं काफ़ी सारियूं शयूं असांखे नज़र अचनि थियूं ऐं अणॻणियूं नेमतूं असां इस्तेमालु कयूं था ऐं कुदरत जी उन्हनि नेमतुनि खे ॾिसंदासीं त उन्हनि मां इंटरलट बि हिकिड़ी असांजे लाइ ख़ूबसूरतीअ जो ज़रियो आहे। सो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां इंटरलट जी ॻाल्हि कयूं त इंटरलट जंहिंखे असां अंग्रेज़ीअ में रेनबो बि चऊं था, उहा तॾहिं ठहंदी आहे जॾहिं बरसाति जेको आहे त बंदि थियण वारी हूंदी आहे, उन जा जेके फुड़ा आहिनि बरसाति जा, जेके कतरा आहिनि, उहे तमामु सन्हड़ा किरण शुरू थींदा आहिनि। ठीकु आहे, यानी फुआरे टाइप ते। छो त बरसाति जॾहिं तेज़ हलंदी आहे त उन में उन जा जेके ड्रॉपलेट्स आहिनि उहे थोरा ॻुरा हूंदा आहिनि, उन जी साइज़ वधीक हूंदी आहे ऐं जॾहिं बरसाति बंदि थियण वारी हूंदी आहे त उन जा जेके ड्रॉपलेट्स आहिनि उहे जेको आहे त साइज़ में नंढड़ा थी वेंदा आहिनि। जॾहिं बरसाति बंदि थियण वारी हूंदी आहे ऐं उनखां पोइ जॾहिं सिजु निकिरंदो आहे त सिज जे अपोज़िट साइड में उन जे साम्हूं जेको आहे असांखे इंटरलट यानी रेनबो ॾिसण में ईंदी आहे। अगरि जेकॾहिं असां प्यारा ॿारो रेनबो जी ॻाल्हि कंदासीं, इंटरलट जी ॻाल्हि कंदासीं, त हिते इंटरलट जो जेको प्रोसेस आहे उहा कीअं ठहे थी ऐं उन जो जेको ठहण जो प्रोसेस आहे उहो कहिड़े तरीक़े सां थिए थो, इन खे हिन लेक्चर में असां सम्झण जी कोशिशि कंदासीं। ऐं इहा जेका इंटरलट प्यारा ॿारो ठहंदी आहे उहा ठहंदी आहे जेको आहे वाटर ड्रॉपलेट्स जे थ्रू। अगरि जेकॾहिं असां इंटरलट जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त इंटरलट जेका हूंदी आहे उहा असांखे ॿिनि टाइप्स में मिलंदी आहे। हिकिड़ी इंटरलट खे असां चवंदा आहियूं प्राइमरी रेनबो ऐं ॿी हूंदी आहे वरी असांजी सेकेंडरी रेनबो। आमतौर ते जेका असां रेनबो ॾिसंदा आहियूं प्यारा ॿारो, उहा हूंदी आहे असांजी प्राइमरी रेनबो ऐं जेका सेकेंडरी रेनबो हूंदी आहे उहा असांखे कॾहिं कॾहिं नज़र में ईंदी आहे, हमेशह असांखे जस्ट प्राइमरी रेनबो ई नज़र ईंदी आहे। तो अगरि जेकॾहिं हिन जे ठहण जी असां ॻाल्हि कयूं त हीअ कहिड़े नमूने सां ठहंदी आहे प्यारा ॿारो, मिसाल जे तौर ते हीअ असांजो हिकिड़ो बरसाति जो ड्रॉपलेट आहे या पाणीअ जो को कतिरो आहे। हाणे उन पाणीअ जे फुड़े मां उन पाणीअ जे कतरे में जेको आहे हीअ वाइट लाइट अचे थी, हीअ सन वारी लाइट अचे थी, अची करे पोइ हिन में दाख़िल थी थिए। हीअ असां हिते नॉर्मल रखियो आहे। जॾहिं वाइट लाइट अची करे हिन कतरे में हिन ड्रॉपलेट में इन थी थिए त उहा छा थी थिए, उहा थोरी मुड़े थी। ठीकु आहे, हाणे इहो जॾहिं काई लाइट जेका आहे हिकु मीडियम मां ॿिए मीडियम में अचे थी त ऐं उहा जॾहिं मुड़े थी त इन प्रोसेस खे, इन फिनोमिना खे असां चवंदा आहियूं रिफ्रैक्शन। इनशाला इन फिनोमिना खे, इन प्रोसेस खे या इन टॉपिक खे असां जेको आहे त ईंदड़ चैप्टर में डिटेल में डिस्कस कंदासीं ऐं उन जूं जेको आहे प्रॉपर्टीज़ बि प्रॉपर नमूने सां डिस्कस कंदासीं। उनखां बाद में प्यारा ॿारो, जॾहिं हीअ लाइट जेको आहे हिन तरफ़ अची करे मुड़े थी त उनखां बाद में हीअ जेका लाइट आहे उहा मुख़्तलिफ़ एनर्जीअ जे बेसिस ते मुख़्तलिफ़ वेवलेंथ्स में टुटे थी। हाणे सभ खां ज़्यादा जेका वेवलेंथ हूंदी आहे उहा हूंदी आहे रेड कलर जी ऐं सभ खां जेका घटि वेवलेंथ हूंदी आहे उहा हूंदी आहे वरी वायोलेट कलर जी यानी वाङणे कलर जी। जंहिं कलर जी वेवलेंथ वधीक हूंदी उहा डिफ्लेक्ट या उनजो जेको मुड़ण जी सलाहियत हूंदी उहा घटि हूंदी ऐं जंहिंजी वेवलेंथ घटि आहे, जंहिंजी एनर्जी वधीक आहे त उनजी मुड़ण जी सलाहियत थोरी वधीक हूंदी।
त जेका हिते रे मुड़े ज़्यादा मुड़े थी उहा वायोलेट आहे यानी वाङणाई आहे, जेका घटि मुड़े थी उहा असांजी जेको आहे ॻाढ़ी कलर जी वेवलेंथ आहे, ठीकु आहे, या रे आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो जॾहिं ही वेव जेके आहिनि हितां अचनि थियूं, उहे लाइट रेज़ हितां आया अची करे वरी ही हिते हिन पॉइंट तां वरी छा था थियनि, इहे मुकमिल रिफ्लेक्ट था थियनि, मुकमिल मुड़नि था। हाणे मुड़ण खां बाद में वरी जॾहिं हिन ड्रॉपलेट जे हिन पॉइंट ते पुॼनि था त हिते छा था थियनि, हिते बि वरी असांजा जेके उहे लाइट रेज़ आहिनि, लाइट जेके वेव्स आहिनि, उहे जेको आहे त वरी रिफ्रेक्ट थियनि थियूं। उन खां बाद में हिते असांजो कोई बि ऑब्ज़र्वर मौजूदु आहे, कोई बि इंसान या ॿार कोई मौजूदु आहे, जॾहिं उहे रेज़ जेके आहिनि उन इंसान जे अखि ते लॻनि थियूं त पोइ उन इंसान खे उहे रेज़ जे उहे उन कलर्स जे फॉर्म में नज़र अचनि थियूं, ठीकु आहे। ऐं उन खां बाद में असांखे जेको आहे त हिन तरीक़े सां कलर नज़र अचनि था, जंहिंखे असां इंटरलट चऊं था या रेनबो चऊं था। हाणे हिन प्रोसेस में प्यारा ॿारो तव्हां ॾिसंदव त ॿिनि जॻहियुनि ते यानी ॿ दफ़ा जेको आहे रिफ्रेक्शन थिए थी ऐं हिकु दफ़ो जेको आहे उहा रिफ्लेक्शन थिए थी, ठीकु आहे। हाणे रिफ्रेक्शन यानी ॿ दफ़ा जेको आहे उहा जेके रेज़ आहिनि, उहे जेके रेज़ आहिनि उहे मुड़नि थियूं ऐं हिकु दफ़ो जेको आहे हितां मोटनि थियूं। त अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां हिन कलर्स जी ॻाल्हि कंदासीं, हिन जेको आहे वेवलेंथ जी ॻाल्हि कंदासीं, त जॾहिं हीउ वायोलेट कलर जेको आहे उहो मुड़े थो ऐं मुड़ण खां बाद में इन जी जेका एंगल ठहंदी आहे प्यारा ॿारो, उहा ठहंदी आहे 41 डिग्री। ऐं उन खां बाद में हीउ जेको कलर असांजो मुड़ी करे अचे थो यानी रिफ्रेक्ट थी करे जॾहिं अचे थो त इन जी जेका एंगल हूंदी आहे प्यारा ॿारो, उहा हूंदी आहे वरी 43 डिग्री। अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो ही 2 डिग्रीज़ तव्हांखे जेको आहे त ज़हन में रखणियूं आहिनि त वायोलेट कलर जेको हूंदो आहे उन जी जेका एंगल हूंदी आहे उहा हूंदी आहे 41 ऐं उन खां पोइ जेको रेड कलर हूंदो आहे उन जी एंगल थींदी आहे तव्हांजी 43 डिग्री। उन खां बाद में प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां इंटरलट में ॾिसंदासीं त इंटरलट में असांखे जेको आहे त 2 एंड्स नज़र ईंदियूं, ठीकु आहे, 2 फाइनल पोज़ीशन्स नज़र ईंदियूं, हिकिड़ी अपर पोज़ीशन हूंदी आहे, ॿी लोअर पोज़ीशन हूंदी आहे। उन खां पोइ हाणे ॾिसंदासीं त अपर ऐं लोअर जेके पोज़ीशन्स आहिनि उन में उन्हनि जा कलर कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि इंटरलट में, ठीकु आहे। हाणे जेका अपर कलर हूंदो आहे प्यारा ॿारो इंटरलट जो, उहो हूंदो आहे असांजो रेड, ऐं जेको लोअर कलर हूंदो आहे उहो हूंदो आहे वरी वायोलेट यानी वाङणाई कलर, ठीकु आहे। त इन जो मतिलबु छा थियो त जेको रेड कलर आहे उहो असांजो मथां हूंदो ऐं जेको हेठां कलर हूंदो उहो हूंदो वरी असांजो वाङणाई कलर, ठीकु आहे प्यारा ॿारो। ऐं ही जेको प्रोसेस आहे प्यारा ॿारो यानी प्राइमरी रेनबो वारो, उन जी जेका इंटेंसिटी हूंदी आहे उहा हाई हूंदी आहे, ठीकु आहे। उन हाई इंटेंसिटी जे करे इहा रेनबो असांखे जेको आहे आसानीअ सां ॾिसण में ईंदी आहे। उन खां बाद में हाणे जेकॾहिं असां सेकेंडरी रेनबो जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो, पर हिकिड़ी ॻाल्हि हिते मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीअ जेका सेकेंडरी रेनबो आहे प्यारा ॿारो, उहा असांजे हिन सिलेबस में न आहे, ही एडिशनली मां तव्हांखे जेको आहे त ॿुधायां थो, ठीकु आहे। थी सघे थो तव्हांखे अॻिते हली करे जेको आहे त कमु अचे, या ही जेके एंगल्स आहिनि इहे बि असांजे हिन बुक में जेको आहे मेंशन न आहिनि थियल, ठीकु आहे। सेकेंडरी रेनबो जे तरफ़ हलूं था प्यारा ॿारो, त सेकेंडरी रेनबो असांजी कहिड़े नमूने सां ठहंदी आहे, मिसाल जे तौर ते साॻे नमूने सां हीअ असांजो जेको आहे वाटर ड्रॉपलेट आहे। हाणे पहिरियों जेका असांजी सनलाइट अचे पई उहा अचे पई हितां मथां, ठीकु आहे। हाणे असां छा था कयूं, साॻे ड्रॉपलेट खे जेका सनलाइट आहे उहा असां हेठां था पास करायूं, ठीकु आहे, हेठे तरफ़ खां। हाणे छा थींदो, हिते असांजो नॉर्मल हूंदो, नॉर्मल खां पोइ हीअ छा थींदो, असांजो जेको रे आहे उहो टुवर्ड द नॉर्मल जेको आहे रिफ्रेक्ट थींदो, रिफ्रेक्ट थियण खां पोइ हितां वरी जेको आहे त उहो रिफ्लेक्ट थींदो, उन खां बाद में हितां वरी जेको आहे त असांजो उहो ऑब्जेक्ट उहो जेको रे आहे उहो रिफ्लेक्ट थींदो, ठीकु आहे। ऐं उन खां बाद में जॾहिं हिन सरफेस ते पहुचंदो असांजो उहो रे, त हितां वरी जेको आहे त हू रिफ्रेक्ट थींदो, ठीकु आहे, हिन तरीक़े सां। ऐं हिते जेकॾहिं असांजो ऑब्ज़र्वर मौजूदु आहे त पोइ ऑब्ज़र्वर छा कंदो, उन जेको आहे त रेज़ खे हितां जेको आहे ऑब्ज़र्व कंदो ऐं हिनखे हितां जेको आहे उहा इंटरलट नज़र ईंदी। हाणे हिन ॿिन्ही में फ़र्क़ु छा आहे, फ़र्क़ु इहो आहे त हिते असां जेको आहे जेका सनलाइट हुई उहा असां ड्रॉपलेट खे अपर साइड खां ॾियूं पिया, ऐं हिते जेका असां सनलाइट ॾियूं था त उहा असां लोअर पार्ट खां ॾियूं था, ठीकु आहे। त अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं हिते असां जेको आहे त कलर्स जी ॻाल्हि कंदासीं त हिते कलर्स जी जेका एंगल ठहंदी आहे उहा वायोलेट जी जेका हूंदी उहा हूंदी 54 एंगल ते, ऐं उन खां बाद में जेका रेड कलर हूंदो आहे उन जी जेका एंगल हूंदी उहा हूंदी 51 डिग्री, ठीकु आहे। हाणे प्राइमरी रेनबो में आहे वायोलेट जी 41
ऐं सेकेंडरी में अथसि 54 ऐं उनखां पोइ सेकेंडरी में जेका रेड कलर जी एंगल आहे उहा आहे 51 ऐं उनखां बाद में प्राइमरी में उनजी आहे 43 ऐं उनखां बाद में प्यारा ॿारो जेकॾहिं असां ॾिसांसीं त हिते असांजो जेको लोअर कलर ठहंदो यानी जॾहिं इंटरलेट ठहंदी आहे त उनजो जेको हेठियों हिसो हूंदो हेठिएं हिसे में जेको कलर ठहंदो उहो हूंदो असांजो जेको आहे रेड कलर ऐं अपर कलर में असांजो जेको आहे त उहो वायलेट हूंदो पर हिते हिन प्राइमरी में वरी उबतड़ आहे त हेठियों जेको कलर हूंदो उहो हूंदो असांजो वायलेट ऐं मथियों जेको कलर हूंदो उहो हूंदो रेड यानी ही हिन कलर जे हिसाब सां ॿई हिक ॿिए जे इनवर्स आहिनि ठीकु आहे त अहिड़े नमूने सां प्यारा ॿारो हीअ जेका इंटरलेट असांजी ठहंदी आहे यानी सेकेंडरी जेका रेम्बो हूंदी आहे उहो हुनजी इंटेंसिटी जेका हूंदी आहे उहा लो हूंदी आहे तो लो इंटेंसिटी हुजण जे करे कॾहिं असांखे उहा नज़र ईंदी आहे ऐं कॾहिं असांखे नज़र न ईंदी तो तव्हां हिन फिगर में इनखे आसानीअ सां ॾिसी सघो था हिते जेको आहे त ॿ असांखे रेम्बो शो थियनि थियूं हिकिड़ी जेका आहे त उहा चिटी आहे ॿी थोरी धुंधली आहे ठीकु आहे ॿी जी जेका इंटेंसिटी आहे उहा घटि आहे हीअ जेका चिटी तव्हांखे रेम्बो नज़र अचे थी प्यारा ॿारो इहा आहे तव्हांजी प्राइमरी रेम्बो ऐं हीअ जेका तव्हांखे थोरी धुंधली नज़र अचे थी जंहिंजी इंटेंसिटी घटि आहे इहा आहे तव्हांजी सेकेंडरी रेम्बो ऐं हमेशह तव्हांखे ही सेकेंडरी रेम्बो नज़र न ईंदी ज़्यादातर असांखे जेको आहे जस्ट प्राइमरी रेम्बो नज़र ईंदी आहे ठीकु आहे प्यारा ॿारो तो असां हिन लेक्चर खे हिते ख़तमु था कयूं इनशाला नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़